अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंध जो मशहूरु अदाकार एस भाटीअ जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों सोशल मीडिया ते घणो वायरल थी रहियो आहे त सिंध जो मशहूरु अदाकार एस भाटी हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। छा इहा हक़ीक़त आहे, इहो मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो मशहूरु अदाकार एस भाटीअ जे बारे में सोशल मीडिया ते ॻाल्हि वायरल थी रही आहे त एस भाटी हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त इहा फेक रिपोर्ट आहे, ही फेक ॻाल्हियूं आहिनि त एस भाटी हिन वक़्तु सही सलामत आहे, हू पंहिंजे घर आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त सिंध जो मशहूरु अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी साहब पंहिंजी फेसबुक ID ते लिखियो आहे त एस भाटी सही सलामत आहे ऐं पंहिंजे घर आहे हिन वक़्तु। दोस्तों अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा कॉमेंट में पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु ॾींदा कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।